सांगड़ में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ नौशरो फिरोज़ मां गुम थियल वॾे उमिरि जो ज़हनी माज़ूर शख़्स बाहिफ़ाज़त वारसनि हवाले कयो वियो। वारसनि जो ख़ुशीअ जो इज़हार। एसएचओ पीरूमल मुनीर अहमद जतोई खे गश्त दौरान हिक वॾी उमिरि जो ज़हनी माज़ूर शख़्स हथ आयो। इंसानी हमदर्दी जे बुनियाद ते पुलिस खेसि बाहिफ़ाज़त हिरासत में वठी छॾियो ऐं एसएसपी सांगड़ कैप्टन सदाम हुसैन जी हिदायत ते सोशल मीडिया ऐं ॿियनि ज़रियनि ज़रिए संदसि वारसनि जी ॻोल्हा शुरू कई, जंहिंजे नतीजे में संदसि भाउ ग़ुलाम शबीर ओॾ पीरूमल थाणे ते पहुतो ऐं ॿुधायो त 1 महीनो अॻु सचल खे इलाज लाइ हैदराबाद वियो हो, जितां हू गुम थी वियो हुयो। मुकमल तसली थियण खां पोइ ग़ुलाम शबीर ई उन जो भाउ आहे। एसएचओ पीरूमल मुनीर अहमद जतोई खेसि उन हवाले कयो। गुम थियल शख़्स सचल जे भाउ पुलिस जे मुख़लिसाणे कोशिशुनि खे साराहियो ऐं पुलिस जो शुक्रियो अदा कयो ऐं नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो।